इमदाद, वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। इमदाद, सभिनी खां पहिरियों सुवालु इहो त नून लीग पारां चयो पियो वियो त असां 122 सीटूं असां कैलकुलेशन कई आहे, राणा सनाउल्ला साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई, 122 सीटूं खणी वठंदासीं पंजाब मां क़ौमी असेंबली जूं। पर ही जेका इस्तेकाम पार्टी ऐं चौधरी शुजात साहब सां जेको हुननि जो इतिहाद थिए पियो या थियणु वञे पियो, जेके ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि पियूं, त छा हिन मां साबित नथो थिए त नून लीग जी कैलकुलेशन इहा ग़लति आहे या इहो न पियो थिए जीअं उहे सोचनि पिया? मोहसिन साहब, ॿ शयूं आहिनि। हिकु त इहो त मुस्लिम लीग नून जेको आहे उहा उन जेका पंहिंजी इंटरनल सर्वे आहे उहा राणा सनाउल्ला साहब या मुस्लिम लीग नून जी जेका पब्लिक में दावा अची कनि पिया उनजे बरक्स आहे। मुस्लिम लीग नून जी पंहिंजी सर्वे मुताबिक़ मुस्लिम लीग नून 80 खां 90 सीटूं छिके जंहिंखे चइजनि सफ़ा ज़ोर लॻाए बग़ैर निकिरी वञनि उहा कढी सघे थी 80 खां 90 सीटुनि ताईं। उनजे करे उन्हनि खे कॉम्प्रोमाइज़ करिणो पियो पए नंढियुनि पॉलिटिकल पार्टीज़ सां या नई पॉलिटिकल पार्टी जीअं IPP आहे। हाणे IPP बग़ैर त हुन वटि को ग्राउंड कोन्हे, हुन वटि इलेक्टेबल्स ई आहिनि, पर जेकॾहिं मुस्लिम लीग नून IPP सां ॻाल्हियूं करे IPP हुनजे साम्हूं 35 खां 40 सीटूं रखे थो, हिन 35-40 सीटुनि ते एडजस्टमेंट कयो असां या असांजे साम्हूं कैंडिडेट न आणियो, बाक़ी सॼे पंजाब में असां तव्हांजे साम्हूं कैंडिडेट न आणींदासीं ऐं उन ते नेगोसिएशन थियनि ऐं कमेटी ठही वञे, तव्हां सम्झी सघो था मुस्लिम लीग नून जी रियल पोज़ीशन छा आहे। इवन मुस्लिम लीग क़ाइदे आज़म 4 क़ौमी असेंबली जूं ऐं 8 सूबाई असेंबली सीटूं जेके हुन साम्हूं रखियूं ऐं उन्हनि चयो त असां इन्हनि ते सीट एडजस्टमेंट असां सां कयूं। सो पाण जेकॾहिं मफ़रूज़े ते हलिया वञूं या घटि में घटि ते ॻाल्हि कयूं त जेकॾहिं IPP 15 खां 20 सीटुनि ते मञी वञे क़ौमी असेंबली जी, IPP मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टीअ खां पोइ असां चई सघूं था त मुल्क जी 3 नंबर वॾी जमात, 4 नंबर वॾी जमात हूंदी, 4 नंबर वॾी जमात हूंदी, छाकाणि त मौलाना फज़लुर रहमान शायदि एतिरियूं सीटूं खटे सघनि ख़ैबर पख्तूनख्वा मां, MQM शायदि एतिरियूं सीटूं खटे सघे कराचीअ मां। सो उनजे करे जेका सूरत हाल आहे मुस्लिम लीग नून जी उहा एॾी आइडियल कोन्हे उन्हनि लाइ, उहो उन्हनि खे अंदाज़ो आहे। उनजे करे चूंडुनि खां अॻु इंगेज पिया कनि, चूंडुनि खां अॻु हिकिड़ी सीट साम्हूं रखी ॾिसनि पिया त कहिड़ी सीट ते उन्हनि खे 100% इम्कान आहे त हू खटे सघनि था ऐं कहिड़ी सीट जेका आहे उहा डामाडोल आहे, जिथे हू डामाडोल हूंदा उते हू सीट एडजस्टमेंट कंदा। इहो उन्हनि जी हिकिड़ी पॉलिसी आहे। ॿी शइ जेका आहे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे या जेके नंढा नंढा ग्रुप्स आहिनि, नंढियूं नंढियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि खे गॾु खणी हलण जो जेको हिकिड़ो पंहिंजो नवाज़ शरीफ़ साहब जी सोच आहे उहा हिकु त सादा अक्सीरियत जेका पहिरीं मूं ॻाल्हि कई, ऐं ॿियो इहो त हू चाहिनि पिया त का अपोज़िशन उन लेवल जी न हुजे जेका पंहिंजो मुस्लिम लीग नून खे को टफ टाइम ॾिए, या नवाज़ शरीफ़ साहब कोई का अहिड़ी ग्राउंड न पिया छॾणु चाहिनि जंहिंमें सुभाणे हुकूमत ठाहिण खां पोइ इहे माण्हू नवाज़ शरीफ़ साहब सां खे जेको आहे उहो परेशान कनि या मुस्लिम लीग नून जी हुकूमत जेका इत्तेहादी हुकूमत ज़ाहिर आहे उहा उन्हनि जे साम्हूं मुतालबा थींदा आहिनि इत्तेहादियुनि जा त हू अॻु में समूरा मामला जेके आहिनि सेटल करे पोइ अॻिते वधण था चाहिनि। इमदाद, सम्झो त केतिरो कामयाबी हुनखे मिलंदी? ठीकु आहे, इहा त हुनजी ख़्वाहिश आहे, स्ट्रेटजी थी सघे थी। IPP ऐं चौधरी शुजात तव्हां सम्झो था जेको 4 सीटूं आहिनि PMLQ जूं हुयूं उन ते ई बीहंदा, हू त ॿुधो आहे त 32 सीटूं घुरनि पिया PMLQ। न, PMLQ जेको आहे उहो मीडिया में ख़ैर रिपोर्ट थिए पियो, पर जेका शइ आहे ओरिजिनली 4 सीटूं PMLQ घुरियूं आहिनि क़ौमी जूं ऐं 8 सीटूं PMLQ जेका आहे उहा सूबाई ते हुननि जो आहे, जेको हुननि जी ओरिजिनल पोज़ीशन आहे। गुजरात आहे, मंडी बहाउद्दीन आहे ऐं बहावलपुर, इन्हनि इलाइक़नि में उन्हनि जो आहे। ॿी इलाइक़ा इन्हनि इलाइक़नि में जेके असां मज़बूत सीटूं आहिनि उन ते मुस्लिम लीग नून असांखे सपोर्ट करे। ऐं IPP जेका आहे उहो जीअं मूं ॿुधायो त उन्हनि वटि इलेक्टेबल्स आहिनि घणा मुस्लिम लीग क़ाइदे आज़म खां वधीक, ऐं IPP ज़ाहिर आहे उन्हनि जो हिकिड़ो जहांगीर तरीन साहब जो हिकिड़ो रिकॉर्ड बि आहे त हुननि बहितर परफॉर्म कयो 2019 जी चूंडुनि में जॾहिं हू तहरीक इंसाफ़ में हुया, चेयरमैन PTI सां गॾु हुया। सो IPP जेका आहे उन सां डील करणु मुस्लिम लीग नून खे वधीक जेको आहे उनजो मसइलो थींदो मुस्लिम लीग नून खे बनिस्बत जेको आहे उहो पंजाब जी हद ताईं मुस्लिम लीग क़ाइदे आज़म खे। इवन मौलाना फज़लुर रहमान जॾहिं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जी ॻाल्हि कयूं त मौलाना फज़लुर रहमान साहब जी वॾी डिमांड्स आहिनि, उहे बि कोई सवलो मियां नवाज़ शरीफ़ साहब सां इत्तेहाद में मतिलबु ईअं न आहे त को मियां साहब चयो ऐं वेही रहिया, ईअं न आहे। उन्हनि जी बि तमामु सख़्तु शर्तूं आहिनि, वॾियूं शर्तूं आहिनि, ऐं उहे त 2 सूबा ज़ाहिर आहे KPK बलूचिस्तान उन्हनि जी नज़र आहे त ॿिन्ही सूबनि खे जेको आहे उनमें लीडिंग पॉलिटिकल पार्टी तौर ते मुस्लिम लीग नून तस्लीम करे JUI खे। ज़ाहिर जॾहिं लीडिंग पॉलिटिकल पार्टी तौर
तस्लीम कंदी त पोइ ॿिनी सूबनि में हुकूमत ॾियणी पवंदी। बलोचिस्तान त ख़ैर डावाडोल हूंदो आहे, ख़ैबर पख्तूनख्वा पको मौलाना साहब मञनि पिया। इहा सूरत हाल मुस्लिम लीग नून में आहे। उनजे करे नवाज़ शरीफ़ साहब कोशिश इहा पिया कनि त जेका कमिटमेंट आहे चूंडुनि खां अॻु में थिए। ईअं न थिए त IPP फर्ज़ कयो 10 या 15 सीटूं खणी थी वञे ऐं पीपुल्स पार्टी सुभाणे IPP खे मुस्लिम लीग नून जी निस्बत वधीक ऑफर थी करे। मौलाना फज़लुर रहमान 10-15 सीटूं खणी था अचनि, मौलाना फज़लुर रहमान खे पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून जी निस्बत वधीक ऑफर थी करे त पहिरियों कमिटमेंट जेकॾहिं न हूंदी त इहे नंढियूं पार्टियूं नंढा ग्रुप्स पीपुल्स पार्टी खे बि जॉइन करे सघनि था। उनजे करे नवाज़ शरीफ़ साहब यकीनी बणाइण जी कोशिशि पियो करे त चूंडुनि खां अॻु में सभिनी खे एंगेज कजे, सभिनी जो शर्त शराइत जेके बि हुजनि उन्हनि सां बार्गेन करे उहे मञी ऐं उन्हनि खे पाण सां जोड़े पोइ चूंडुनि में वञिजे। इमदाद, IPP जी का ॻाल्हि ॿोल पीपल्स पार्टी सां बि हले पई बैकडोर का? फ़िलहाल ही त सभु जेके मुलाक़ातूं थियनि पियूं, इहे TV ते बि अचनि पियूं, इहे सभु प्रेशर टैक्टिक्स जेके आहिनि, ज़ाहिर इम्प्रेशन मैनेज कयो वञे थो। पीपल्स पार्टी जी का ॻाल्हि ॿोल बि IPP सां ऐं PMLQ सां हले पई, छाकाणि त PMLQ में चौधरी शुजात साहब जो ज़रदारी साहब सां जेको वास्तो ऐं तालुक़ु रहियो आहे उहो वधीक बहितरु रहियो आहे। इन्हनि असां गुज़िरियल अरसे में ॾिठोसीं 5-10 सालनि में। बिल्कुलु तालुक़ ज़ाती तालुक़ मौलाना फज़लुर रहमान साहब सां बि ज़रदारी साहब जो ॾाढो भलो आहे, बहितरीनु तालुक़ आहे। पर हीउ मसइलो आहे सियासत जो। इन मामले ते मुंहिंजी जहांगीर तरीन साहब सां खुली ॻाल्हि थी हुई। हू पिया चवनि त हू इहो पिया ॾिसनि त पंजाब में कंहिंजी हुकूमत ठहंदी। हुननि खे मर्कज़ खां वधीक जेको आहे हुननि जी नज़रूं पंजाब ते आहिनि। अरिड़हीं तरमीम खां पोइ मर्कज़ वटि कुझु ख़ासि रहियो कोन्हे। उनजे करे जेके नंढियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जो इंट्रस्ट इन में आहे त हू अहिड़ी पार्टी सां गॾिजनि जेका पार्टी सूबे में हुकूमत ठाहे। ऐं ज़ाहिर आहे कुझु ॿिया फैक्टर बि आहिनि जेके असां ज़ाहिर ते बयानु नथा करे सघूं। उहे फैक्टर बि आहिनि। उन फैक्टर जे करे बि हिकिड़ी मजबूरी आहे इन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ जी मुस्लिम लीग नून सां ऐं नवाज़ शरीफ़ सां गॾु वञनि। ऐं ॿियो हिकिड़ी जेका शइ साफ़ नज़र पई अचे, पीपुल्स पार्टी हुकूमत ठाहींदी, हुन सां केतिरा ई असांखे अगर मगर लॻाइणा पवंदा। मुस्लिम लीग नून जेका आहे उहो इक़्तिदार में अचे थी, इहो हर माण्हू खे इहो नज़र पियो अचे, इहो हर माण्हू इहो सम्झे पियो त मुस्लिम लीग नून जेका आहे उहा अॻी हुकमरान जमात हूंदी। सो सियासी ग्रुप जेके नंढा नंढा ग्रुप्स आहिनि उहे कोशिशि इहा कंदा त जेका जमात यकीनी जिन खे हुजे या जंहिंजो 70% जंहिंजी पक हुजे उहा हुकूमत ठाहे सघे थी त उहा प्री इलेक्शन या पोस्ट इलेक्शन ज़ाहिर आहे उन्हनि सां ई अलाइंस कंदा। तो पीपुल्स पार्टी सां ज़ाती तालुक़ आसिफ़ ज़रदारी साहब सां सभिनी जा आहिनि। जहांगीर तरीन त ज़ाहिर यूसुफ रज़ा गिलानी जो ख़ानदान ई हिकिड़ो आहे। जहांगीर तरीन साहब जेको आहे उहे ख़ानदानी तौर ते हुन सां क्लोज़ आहिनि। पर पॉलिटिकली जहांगीर तरीन साहब जेके उहे पंहिंजो सियासी दायरा फ़ाइदो था ॾिसनि, सियासी मफ़ाद था ॾिसनि। ऐं प्लस जेको जहांगीर तरीन साहब जी ज़ाती राय खां हटी जेके इलेक्टेड जहांगीर तरीन साहब सां आया आहिनि उन्हनि जी मेजॉरिटी बि इन राय जी आहे, ख़्वाहिश जी आहे त मुस्लिम लीग नून सां वञे। ऐं ॾिसो जॾहिं तहरीक एतमाद दौरान जेके माण्हू टुटा हुया पंहिंजो PTI सां, चाहे पंजाब में चाहे मर्कज़ में, उन्हनि जी शर्त इहा हुई त मुस्लिम लीग नून जी टिकट खपे असांखे, पोइ असां इमरान ख़ान सां वफ़ादारी तब्दील कंदासीं या पोइ असां PDM ऐं पीपुल्स पार्टी जो साथ ॾींदासीं। जीअं त मरियम नवाज़ साहिबा चयो त मुस्लिम लीग नून खां टिकट विकिराया। सो उहा डिमांड बि आहे पंजाब सां तालुक़ रखंदड़ इलेक्टेबल्स जी जेके जहांगीर तरीन साहब सां आहिनि। इमदाद तव्हांखे यादि हूंदो हिकु बाई इलेक्शन्स थिया हुआ जंहिंमें हिन जेके PTI सां IPP वारा माण्हू आहिनि इन्हनि खे इलेक्शन विड़ायो वियो हो बाई इलेक्शन में, पर घणे भाङे माण्हू हाराइजी विया हुआ। ऐं ख़ुदि नून लीग में हिन ते तमामु घणी तनक़ीद थी हुई, इंक्लूडिंग जावेद लतीफ़ साहब जेके शेखुपुरा में MNA ईंदा आहिनि वज़ीर बि हुआ, उन्हनि बि तनक़ीद TV ते अची कई हुई त असांखे इन्हनि माण्हुनि खे टिकट्स न ॾियणु खपनि ऐं असां पंहिंजे माण्हुनि खे टिकट्स ॾियणु खपनि। तंहिंजे करे इहे माण्हुनि असांजे हारायो आहे। त तव्हां सम्झो था इहो फैक्टर अञा बि कमु कंदो ईअं ई? तमामु घणो इहो फैक्टर कमु कंदो। कमिटमेंट मुस्लिम लीग नून लाज़मी न आहे हिननि सभिनी सां पूरी करे। 17 जुलाई जी चूंड जो हवालो पिया ॾियो जंहिंमें 20 तकनि ते चूंड थी हुई सूबाई असेंबली जी, ऐं हुन मां 15 तक जेके आहिनि उहे PTI खटे आई हुई। सो उल्टो मुस्लिम लीग नून जो हिसाब किताब उल्टो हुयो। इवन असां बि इहो पिया सम्झो त मुस्लिम लीग नून 15 सीटूं खटींदी, पर हुकूमत बि मुस्लिम लीग नून जी हुई, मर्कज़ में बि सूबे में बि, पर मुस्लिम लीग नून परफॉर्म न करे सघी। उनजो सबबु इहो हो त जेका लोकल लेवल जी जेका तंज़ीम हुई, पार्टी हुई या लीडरशिप हुई, उन्हनि ॿाहिरां आयल जेके कैंडिडेट्स हुआ PTI खे छॾे त मुस्लिम लीग नून में आया, उन्हनि सां खे उन्हनि सपोर्ट न कई हुई। उहो हिकिड़ो नंढी चूंड जो फिनोमिना हुयो। पर हाणे जेका आम चूंडूं आहिनि हिन में सूरत हाल थोरी डिफरेंट हूंदी। हिन में ज़ाहिर आहे सभु जा सभु कैंडिडेट जेके आहिनि उहे मुस्लिम लीग नून पाण सां एडजस्ट न कंदी। उन्हनि में केतिरा अहिड़ा आहिनि जिन्हनि जेको 17 जुलाई जी चूंड हुई उन खां पोइ जेके क़ौमी असेंबली या पंचतक जिते इमरान ख़ान साहब सां पाण विढ़ियो हुयो, उन्हनि जे रिज़ल्ट खां पोइ
जेके PTI छॾे जिन्हनि उन टाइम ते पंहिंजो साथ ॾिनो हुयो PDM जी हुकूमत जो, ऐं बाद में अपोज़िशन में वेठा हुया, त उन्हनि जी मेजॉरिटी आज़ाद हैसियत में जेका आहे उहा चूंड वञण खे प्रेफर कंदी, या उन मां कुझु अहिड़ा आहिनि जेके IPP में हलिया विया आहिनि। सो उन्हनि बि इहो ॾिठो हुयो त मुस्लिम लीग नून जी क़यादत बेशक संजीदा हुजे, बेशक मुख़लिस हुजे, असांखे टिकट बि ॾेई छॾे, असांखे सपोर्ट बि करे, पर लोकल तंज़ीम जेकॾहिं सपोर्ट न कंदी त उहा 17 जुलाई जी चूंड वांगुरु उहे हाराए वेंदा। सो थोरो डिफरेंस अची वियो आहे। पर इहो IPP में इमदाद पोइ इन जो मक़सदु ॾिसो त जेके IPP जा जेके कैंडिडेट हूंदा 15-20 क़ौमी असेंबली जा ऐं 30-40 जेकॾहिं सूबाई में, ज़ाहिर आहे नून लीग जॾहिं नून लीग सां इताद थींदो त हुनखे कुझु ॾियणो बि त पवंदो, त पोइ त इहे साॻी पोज़ीशन वञी पवंदी, पोइ IPP लाइ बि ख़ुदि ऐं नून लीग लाइ बि इहे सीटूं खटणु ॾुखियो थी पवंदो, इहे लोॾे में हूंदियूं। हाँ बिल्कुलु इहे लोॾे में हूंदियूं। उनजे करे ई सोचे कोशिशि इहा पई करे मुस्लिम लीग नून त उन्हनि सीटुनि ते एडजस्टमेंट करे जेके सीट मुस्लिम लीग नून खे 100% यकीन तो हाराए वेंदासीं। पोइ नुक़सानु जेको आहे मुस्लिम लीग नून जो न थींदो, IPP जो थींदो। सो उहो कोशिशि इन क़िस्म जी करे पई। ज़ाहिर आहे जेको IPP खे जेको PTI जो जेको वोटर आहे उन लाइ हिकिड़ो अञा जो मसइलो हूंदो त असांखे इन्हनि खे हाराइणो आहे, इन जो जिन्हनि इमरान ख़ान सां बेवफ़ाई कई आहे। सो उहो ज़ाहिर आहे IPP जे कैंडिडेट लाइ खटणु बज़ाते ख़ुदि पंजाब मां, जेकॾहिं PTI थोरी घणी मुतहरिक थी त उहो हिकिड़ो वॾो सुवाल हूंदो, ऐं इहो सोची सम्झी इन ते जेको आहे एडजस्टमेंट मुस्लिम लीग नून बि कंदी, ऐं इवन जहांगीर तरीन साहब बि उन्हनि तखनि ते मुस्लिम लीग नून जी सपोर्ट वठंदा जेके तक हुननि खे यकीन हुजे असां खटे सघूं था। मुस्लिम लीग नून उहे तक छॾींदी जेके मुस्लिम लीग नून खे यकीन आहे त उहे हाराए वेंदा, कंहिं सूरत में न खटींदा। इमदाद असां तव्हां खां आख़िरी सुवाल मुंहिंजो हूंदो त हिकिड़ो इहो जेकॾहिं हीउ तासुर जेकॾहिं पाण फ़र्ज़ु करे था वठूं त नून लीग जो IPP सां ऐं क्यू सां को इताद एडजस्टमेंट थिए थी, चाहे उनखे कड़ी गोरी खाइणी पवे नून लीग खे बि ऐं कुझु करे वठनि, त इन सां पीपल्स पार्टी खे ॾुखियाई थींदी पंजाब में, ख़ासि तौर ते सेंट्रल नॉर्थ पंजाब में, त ख़ैर सेंट्रल पंजाब में ऐं सराइकी वसे में हिननि खे ॾुखियाई थींदी। पर उन सां गॾु ॿियो सुवाल इहो आहे, छा पीपल्स पार्टी जो PTI सां, PTI कहिड़े बि शेप में इलेक्शन विढ़े, चाहे बैट ते विढ़े चाहे ॿिए तरीक़े सां विढ़े, पीपल्स पार्टी जो केतिरा चांस आहिनि त PTI सां उहो कहिड़े बि क़िस्म जो सीट टू सीट एडजस्टमेंट करे इताद कनि? इहे ॿ सवाल गॾियल आहिनि, तव्हां हिनखे जेके रिस्पॉन्ड करे सघो। ॾिसो जेको पंहिंजो पहिरियों सवाल आहे पीपल्स पार्टी खे केतिरो नुक़सानु थींदो। पीपल्स पार्टीअ खे हिन एडजस्टमेंट सां जनूबी पंजाब में नुक़सानु थी सघे थो, सेंट्रल पंजाब में पीपल्स पार्टी खे को नुक़सानु कोन थींदो, छाकाणि सेंट्रल पंजाब में पीपल्स पार्टी जी एॾी स्ट्रेंथ आहे ई कोन। सो सेंट्रल पंजाब में पीपल्स पार्टी जा जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि कैंडिडेट जे साम्हूं जेकॾहिं जॉइंट कैंडिडेट बीहारींदा त पोइ मुमकिन आहे त पीपल्स पार्टी खे नुक़सानु थिए। जेको ॿियो तव्हांजो सुवाल आहे त PTI सां पीपल्स पार्टी जेका आहे उहा खुलेआम शायदि एडजस्टमेंट न करे, पर पीपल्स पार्टी या कोशिशि करे थी पई त जेको PTI जो वोटर आहे उन वोटर खे पाण न अचे, लोकल जेके PTI जा अॻुवान आहिनि उन्हनि सां पीपल्स पार्टी जा कैंडिडेट राब्ते में आहिनि। भई तव्हांखे त इलेक्शन विढ़णु कोन ॾिनो वेंदो, तव्हां एंटी नवाज़ आहियो, तव्हांजो एंटी नवाज़ वोट आहे, तव्हां असांजो साथ ॾियो त जीअं मुस्लिम लीग नून खे हाराइजे। सो इहो अरेंजमेंट जेको आहे इहो पीपल्स पार्टी करे पई, ऐं जेकॾहिं इन में कामयाबु थी वञे थी पीपल्स पार्टी ऐं को 10-15 सीटुनि ते सेंट्रल पंजाब में पीपल्स पार्टी अफ़सर करे थी त पोइ खेल सॼो ख़राबु थी वेंदो मुस्लिम लीग नून जो।